कुछ भी न खणी वेंदासूं, बुरायूं ॾेई मेवो छणी वेंदासूं, ॾेई वेंदासूं कुछ न खणी वेंदासूं, बुरायूं ॾेई मेवो छणी वेंदासूं। जे रहियो इश्क सलामत त मुहाबे उन्हनि जे जेके धिकारीनि था उन्हनि खे बि वणी वेंदासूं। अॼोके हिन प्रोग्राम जो जेके असीं घोट चऊं, साईं मोहम्मद इकबाल बाजो साहब हिन स्टेज ते वेठल मुंहिंजा अंताई मान वारा जेके मौजूद दोस्त सभु वेठा आहिनि, नाला कोन था खणूं, मूंखे ख़बर आहे टाइम तमामु घणो थी वियो आहे ऐं तकरीर बि तमामु वॾियूं थी वियूं आहिनि। मूंखां अॻु तमामु भलोड़ मुक़ररु हिते ॻाल्हियूं करे आया, तंहिं करे आऊं उन शयुनि में हाणे तव्हांखे वधीक तंग कयां त मुनासिब कोन थो लॻे। हिन पिंडाल में वेठल मुंहिंजे इज़तनि लाइक़ मुंहिंजा उस्ताद साहिबो, हिन ॻोठ ऐं हिन बरपत जा रहवासियो, साफ़ी दोस्तो, जीअं सिंध, जीअं पेटल, जीअं उस्ताद, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ख़्याल में अॼोको इहो प्रोग्राम जेको आहे, सच पुछो तव्हां जॾहिं हिन प्रोग्राम एंटर थियो होसि तॾहिं मूंखे नैन में आयो त आउं को भुलिजी वियो आहियां कि काज में आयो आहियां, का शादी वादी आहे। पोइ वरी मूं शरीफ़ फोन कई त बाबा इहो प्रोग्राम आहे किथे, त हुन जेको ॾसंदो पियो त पोइ मूंखे ज़हन में आयो त हिकु उस्ताद जे लाइ एॾो वॾो प्रोग्राम, इहो मुंहिंजे लाइ वाक़ई हिकिड़ी नई ॻाल्हि थी ऐं आउं सम्झां थो त मुंहिंजे लाइ हीउ बि एज़ाज़ आहे त अॼोके हिन प्रोग्राम में दोस्तनि मूंखे हिते मदो कयो ऐं मुंहिंजी शिरकत थी, आउं उनखे पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झां थो। ॻाल्हियूं खोड़ सारियूं थियूं आहिनि। असां जे समाज जे मुआशिरे में रहूं था, उन खां मुंहिंजे ख़्याल में सभु दोस्त वाक़िफ़ आहिनि। हिकु उस्ताद जेको हिन समाज जो ख़ुदि हिन मुआशिरे जो हिसो आहे, हू हिते कीअं थो ॻारे, इहो हिकिड़ो वॾो बहस आहे। सिंध जी एजुकेशन, सरकार जूं पॉलिसियूं, असां माण्हुनि जा रवैया, हिन ते मुंहिंजे ख़्याल में माण्हू घणो कुझु ॻाल्हाए सघे थो, पर टाइम इजाज़त कोन थो ॾे। आउं सम्झां थो डॉक्टर साहब हिते हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई हुई तकरीर में त साईं इकबाल त वाकई तमामु घणी महिनत कई, हिकु बहितरीन उस्ताद थी पाण खे हुन हिन सिस्टम में मुतारफ़ करायो, पर जेकॾहिं इकबाल खे तव्हां हे ॻोठाणा न मिलंदा त शायदि इकबाल न थी आहे। ही इन ॻोठाणनि जी कमालियत आहे जंहिं इकबाल खे तराशियो आहे। इकबाल हितां जे ॿारनि खे तराशियो, हीरो बनायो आहे ऐं तव्हां इकबाल खे हमेशह लाइ अमर बनाए छॾियो। ही तव्हां ॻोठाणनि खे चसो जी जेका शइ असीं था चऊं त उस्ताद, मुंहिंजे ख़्याल में आउं चवंदो आहियां ऐं दावा थो कयां त जेके माण्हू चवनि था उस्ताद पढ़ाए कोन थो, उस्ताद घोस्ट आहे, उहो जेकॾहिं ॻोठाणो ज़िम्मेवार थी वञे, पंहिंजे स्कूल जो धणी थी पवे, त आउं यकीन सां चवां थो को बि उस्ताद घोस्ट नथो थी सघे। बदकिस्मती सां असांजो ॻोठाणो जेको आहे उनजो स्कूल तरफ़ या पंहिंजे ॿार तरफ़ उहा तवजा न आहे। नतीजे में इहो थिए थो जो असां जहिड़े माण्हू खे मौक़ो मिले थो त अचो ऐं हाज़िरी करे निकिरी हलिया वञो। असां सां हशर ही आहे त असां पंहिंजे ॿार खे, छो त हिकिड़ी सरकार जेका असांखे तइलीम, सरकारी स्कूल जी जेका असांखे तइलीम मिले थी, सरकारी एजुकेशन जेका आहे उनजो असांखे क़दुरु न आहे। इहो ई असांजो ॻोठाणो साॻियूं जॾहिं पंहिंजे ॿार खे कंहिं प्राइवेट स्कूल में दाख़िल थो कराए, उनजी फी थो ॾे, त उहो पंहिंजे ॿार खे वेल डेकोरेट करे, उनखे ड्रेस वठी, उनजी किताबनि जी पुराव करे, उनखे सुबुह जो नाश्तो करे, पंहिंजी गाॾीअ ते, साइकिल ते, मोटरसाइकिल ते, कार में खणी स्कूल ते पहुचाए थो, वरी टाइम मोकल जे टाइम ते उनखे खणी घर पहुचाए थो।
पर प्राइमरी में पढ़ंदड़ ॿार जेको आहे उनजो वालिदेन साल में बि ॿार जी पुछा नथो करे त मुंहिंजो ॿारु स्कूल ते वियो, छा पढ़ियो छा न पढ़ियो, उस्ताद हुनखे पढ़ायो या न पढ़ायो। छाकाणि असीं ख़ुदि माना जेकॾहिं असीं चऊं त असीं बि हाणे हिकिड़ा वापारी थी विया आहियूं त जिते सीड़प करियूं था उन जी पुछा था करियूं, जिते सीड़प न आहे उन जी पुछा नथा करियूं। त असांखे पंहिंजा रवैया तब्दील करणा पवंदा। ही असांखे हिन समाज खे तब्दील करण लाइ असां सभिनी खे तब्दील थियणो पवंदो। ऐं चवां थो त माना जेको माण्हू वर्किंग करे थो असांजे हिन मुआशिरे हिन समाज में, जेको माण्हू बहितरी लाइ पंहिंजे मुआशिरे खे, पंहिंजी धरती, पंहिंजे वतन जे माण्हुनि लाइ जी ॻाल्हि करे थो, हू उन जे लाइ पंध करे थो, उन ते महिनतूं करे थो, त असां सभिनी ते फर्ज़ थिए थो त उन माण्हू खे असीं अप्रिशिएट कयूं, उन माण्हू जो असीं एहतराम कयूं, उन माण्हू जी असीं इज़त कयूं। पर असां त उन जो जेको सिस्टम आहे उहो अञा ॿियो अॾा आहे वांदा आहियूं। बाबा सॼी ज़िंदगी हिननि क़ौम वठि वठाया हिननि ठाहियो छा? यकीनन उन माण्हू कुझु कोन ठाहे। जेके वतन ठाहिण जा निटारो पंहिंजा घर त न ठाहे सघंदा, जेके धरती खे बचाइण लाइ कनि, जेके धरती जी ॻाल्हि कनि, जेके पंहिंजी ॿोली जी ॻाल्हि कनि, उन्हनि जे पले कुझु कोन हूंदो। त उहे असांजा लाइ नाकरा माण्हू आहिनि। असांजे समाज में उन जी सोच में असांखे इहा सोच बदिलाइणी पवंदी, इन सोच खे तब्दील करणो पवंदो। मूंखे ख़ुशी थी आहे जी, माना इंतिहा दर्जे जी ख़ुशी थी आहे। सच पुछे त मुंहिंजे ज़हन में खोड़ सारी ॻाल्हियूं, पर जॾहिं हिकिड़ो ते आख़िरी छोकिरे कयो हींअर त उहो खाको जेको आयो हुन मुंहिंजी सॼी कैफ़ियत ई तब्दील करे छॾी। असांजे नंढी नंढी शयुनि ते पाण खे तब्दील, माना हिकिड़ो ज़हन असांजा तब्दील थी था वञनि। त पोइ जेकॾहिं को उस्ताद साईं खे अॼु इक़बाल खे जेके मोहबतूं मिलियूं आहिनि, मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं ॻणप कयूं त अजरकनि, लुंगियुनि ऐं इन्हनि जी गुलनि जी वखा, इन्हनि खे असीं ॻणप नथा करे सघूं, उन्हनि खे असीं तोड़े नथा सघूं, इन जो असीं वज़न नथा कढी सघूं। पर आउं सम्झां थो त हिकु उस्ताद जे लाइ उहो असां इक़बाल जहिड़ो उस्ताद जे उनजे हिकिड़े ॾींहं जी पढ़ाई जो बि इहो मुल्ह न आहे। जेकॾहिं असां मुल्ह ते अचूं त इहो हिकु ॾींहं जो बि मुल्ह न आहे। ऐं साईं खे हिन सॼे सिस्टम मां ज़ाहिर आहे असांजो हिकिड़ो सिस्टम आहे, सरकार जी नौकरी आहे, 60 साल पूरा थींदा, असां चाहींदे न चाहींदे असांखे रिटायर थियणो पवंदा। उस्ताद कॾहिं रिटायर न आहे थींदो, ऐं उस्ताद कॾहिं रिटायर सम्झंदो ई कोन आहियां। पर जीअं त इहो खातो आहे, हिन खाते खे असांखे ज़रूरु अलविदा करणो पवंदो। पर मूंखे ख़ुशी आहे त साईं हिन जबर ऐं ॾाढ ऐं दिलत वारे दौर मां इज़त ऐं एतिराम सां निकितो आहे। पंहिंजा 60 साल पूरो करे साईं खे सलाम कयां थो ऐं मुबारक हुजां। आओ तव्हां सभिनी दोस्तनि जो ऐं ख़ासि करे हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कंदड़ दोस्तनि जो इंतिहा दर्जे सां शुक्रगुज़ार आहियां, जिन मूंखे अॼु हिन ख़ूबसूरत महफ़िल में घुरायो ऐं तव्हां जहिड़े ख़ूबसूरत माण्हू सां मुखातिब में मोकिलियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। जीए सिंध, जीए पेतल।